दोस्तों अस्सलाम वालेकुम। हींअर आउं खैरपुर नाथन शाह बाईपास ते मौजूदु आहियां। ही कोच हिते कल्टी थी पई आहे जंहिंमें काफ़ी नुक़सानु थियो आहे। ही खैरपुर नाथन शाह बाईपास आहे। खैरपुर नाथन शाह बाईपास ते ही डाइवो कोच ही ॾिसी रहिया आहियो। ही इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हिते यूटर्न न आहिनि। प्लीज़ दोस्तों, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। हा हा रस्तो बंदि लॻो पियो आहे ऐं हींअर मशीनरी अची वई आहे जेका हिन कोच खे सिधो कंदा। हीउ रस्तो बिल्कुलु ब्लॉक लॻो पियो आहे। ही मशीनरी अचे पई जेका हिन कोच खे सिधो कंदा। रस्तो खुलंदो, विच रस्ते ते सेंटर ते अची वई आहे गाॾी। ही परे रोड सां वरी गाॾियूं वञनि पियूं। रोड मुकमल ब्लॉक थी वियो। हाणे मशीनरी अची वई आहे जेका हिनखे गाॾी खे सिधो कंदा। रोड खां हटाईंदा, रोड खुली वेंदो। बावी माण्हू ज़ख़्मी हुई। 22 माण्हू ज़ख़्मी हुई। असां खां अॻु में किरी आहे गाॾी, ख़बर न आहे। इहा प्लीज़ दोस्तों इन वीडियो खे शेयर कयो ऐं असां बाईपास ते यूटर्न जी घुर्ज कयूं था त असांखे बाईपास ते यूटर्न ॾियनि। अदा आज़म ख़ान चांडियो डिस्ट्रिक्ट दादू जो ट्रांसपोर्ट जो सदर पहुची वियो आहे ऑन दी स्पॉट ऐं गाॾी हींअर सिधी कराए रहियो आहे ऐं रोड खोलाए रहियो आहे। ऐं असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं खैरपुर नाथन शाह वासी आज़म ख़ान चांडियो साहिब जा जो फिलफोरन फर्स्ट एड ते हिते पहुतो आहे। राति 3:30 बजे किरी आहे। हाँ अदा ही गाॾी अदो आज़म ॿुधाए पियो राति 3:30 बजे हिते किरी आहे धुंध जे करे। त सो हींअर अलाह साईं को बि जानी नुक़सानु न थियो आहे। 22 माण्हू जो था ज़ख़्मी थिया आहिनि।
हींअर गाॾी सिधी करे रहिया आहिनि ऐं हेटाची मिशन बि अची वई आहे जेका हिन गाॾी खे सिधो करे हीअ रोड क्लियर कंदा। आमीन कामरेड अमानुल्लाह भा तव्हां दुआ कयो ज़ख़्मियुनि अल्लाह ख़ैर करे। ऐं हितां ई बिल्कुलु रोड बंदि आहे ऐं मुख़्तलिफ़ रोड परे रोड ते गाॾियूं वञनि पियूं ऐं हिन रोड ते ही गाॾी लाइव हलायूं। सिंध सलामत न्यूज़ पेज आहे 147 माण्हू ॾिसी रहिया आहिनि। खैरपुर नाथन शाह चेयरमैन खैरपुर नाथन शाह म्यूनिसिपल कमेटी जो मेंबर पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बिलोंग कनि पिया। आज़म ख़ान चांडियो जेको हिते फस्ट ते पहुता ऐं गाॾी बि सिधी कराए रहिया आहिनि साम्हूं नज़र अची रहिया आहिनि। तव्हां क्लियर ॾिसी सघो था हींअर हेटाची बि कराया आहिनि ऐं हिन रोड खे क्लियर कराए रहिया आहिनि। हीअ मोटर साइकिलूं फ्रिजूं हे बि गाॾी जे मथां लोड हुयो सामान हुयो ऐं गाॾी सवात वञी रही हुई कराची खां जेका हिते खैरपुर नाथन शाह ते एक्सीडेंट थी ऐं धुंध जे करे गाॾी कल्टी थी आहे। रोड मुकम्मल बंदि आहे। हेॾां गाॾियूं मुख़्तलिफ़ रोड सां ॿिए मुख़ालिफ़ रोड सां वञी रहियूं आहिनि ऐं साम्हूं गाॾियूं जेके अचनि पियूं उहे यू टर्न कनि पियूं। उन्हनि जो रोड जेको आहे वरी हीउ यूज़ थींदो। दोस्तो ही मिशन अची वई आहे जेका आज़म चांडियो तव्हां सचवा तरफ़ां ज़ख़्मियुनि जी मदद करियो। तव्हां सचवा जा मरकज़ी अॻवान आहियो आज़म चांडियो साहिबु। बिल्कुलु कामरेड अमानुल्लाह आज़म चांडियो हिते पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो आहे। राति 3 बजे खां वठी हिते ई मौजूदु आहे ऐं असांखे जेके तफ़सीलात ॾिना अथई त ज़ख़्मियुनि खे खणाइण में छो जो आज़म चांडियो जो ही फार्म हाउस आहे साम्हूं साम्हूं हिन जे अॻियां बिल्कुलु हिन जे अॻियां ही हादिसो पेश आयो। ही आज़म ख़ान चांडियो जेको खैरपुर नाथन शाह म्यूनिसिपल कमेटी जो मेंबर बि आहे पाण ट्रांसपोर्ट जा जेके हींअर आज़म चांडियो जो नंढो भाउ अचे थो जेको असांखे तफ़सीलात ॾींदो हिन गाॾी जे लाइ ऐं हिननि ज़ख़्मियुनि खे राति 3 बजे ई फस्ट एड ॾिनो ऐं हींअर असां अब्दुल जब्बार चांडियो साहिबु आहिनि जेके पाण गुड्स ट्रांसपोर्ट कंपनी जा चेयरमैन बि आहिनि ज़िला दादू जा। असां उन्हनि खां पुछा कंदासीं अब्दुल जब्बार चांडियो जो ही साम्हूं बोर्ड बि लॻियलु आहे ऐं हीअ हिननि जी रेती जो अॾो बि आहे। अदा तव्हां ही गाॾी केॾी महिल किरी? साईं हीअ
गाड़ी सुबह जो तकरीबन 3:30 जो टाइम हुयो जी 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 पाण में ब कोचन वारा स्पीड में भॼाईंदा रहिया पिया अचनि तो हिन कोशिशि कई हेॾा रॉन्ग साइड मां कढण जी इतफ़ाक़ कंदा उते लही वियो गाॾी संभाले न सघियो गाॾी कटी थी पई माण्हुनि जो बचाव थी वियो कुझु नकी थिया मौत मां तव्हांखे सलाम पेश कयां थो जो तव्हां हिते हिन रोड ते हिन हादसे खे कवर कयो ऐं 22 माण्हू इस्पताल पहुचाया ऐं हिन कोच जी सार संभाल कई जेसीं ताईं कोच जा मालिक आया ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां। हींअर सिंध सलामत पेज ते तव्हांखे 200 जे लॻभॻि माण्हू लाइव ॾिसी रहिया आहिनि ऐं आज़म चांडियो जे लाइ कमेंट्स करे रहिया आहिनि। आज़म चांडियो तव्हां सचवा जा मरकज़ी उहिदेदार आहियो, तव्हां माण्हुनि जी ख़िदमत कयो पिया, तमामु जस आहे तव्हांखे। ऐं हीअ आज़म जो फार्म हाउस आहे, हिन जे पोयां फिश फार्म आहे, हिन जो पोल्ट्री फार्म आहे ऐं हीअ ऑफिस आहे हिन जो साम्हूं ॾिसी रहिया आहियो, क्लियर नज़र अचे पियो। हिन जे अॻियां बिल्कुलु हीअ हादिसो थियो आहे, हिन जे अॻियां बिल्कुलु हीअ हादिसो थियो आहे जंहिं हादिसे खां फस्ट एड कराइण ऐं उनखां पोइ वरी मिशनरी घुराए हिन कोच खे रोड तां हटाइण त जीअं रोड क्लियर थिए। हीअ ॾिसो पिया रोड बंदि लॻो पियो आहे हिन पासे खां, वरी अॻियां बि लकिड़ो लॻल आहे, मां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारींदुमि। हीअ ॾिसो पिया लकिड़ो लॻल आहे रोड ते जेको आज़म चांडी हणायो आहे ऐं हींअर असां सिंध हुकूमत खे इहा अपील कंदासीं त हिन खे यू टर्न ठाहिया वञनि ऐं दीवार ॾिनी वञे ताकी हिकु रोड ॿिए रोड ते गाॾियूं न अची सघनि। हीअ कोच बि भॼाईंदे भॼाईंदे पाण खे कल्टी करे विधऊं ऐं हींअर ॾिसी रहिया आहियो तव्हां। ऐं प्लीज़ दोस्तो वधि खां वधि शेयर कयो, हीअ आवाज़ हीअ पैगाम आला ऐवाननि ताईं पहुचे त जीअं खैरपुर नाथन शाह हीअ शहीदनि जो शहरु आहे, MRD जे तहरीक खां वठी पीपल्स पार्टी सां सलाड़ियल शहरु आहे। हिन शहर जी मालिकी थिए, हिन शहर खे तहफ़ुज़ मिले। ट्रांसपोर्ट जे हवाले सां न त ब्रेकर लॻल आहिनि हिन शहर जे बाईपास खे, न ई यू टर्न ठहियल आहिनि। सो मां इहो तव्हां दोस्तनि जे अॻियां अपील थो कयां त ख़ुदा हिन पोस्ट खे, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो जीअं हादसनि खां माण्हू बची सघनि ऐं इंसान जूं क़ीमती जानियूं ज़ाया थियण खां बची सघनि। रात जो 3 बजे 22 माण्हू ज़ख़्मी आहिनि। दोस्तो हींअर असीं सिंध सलामत लाइव आहियूं ऐं असां तव्हांखे हीअ अपडेट कयूं पिया खैरपुर नाथन शाह ज़िला दादू खां। हीअ ॾिसो खैरपुर नाथन शाह ज़िला दादू सूबा सिंध। ऐं काफ़ी दोस्त आज़म ख़ान जे लाइ जेके कमेंट्स करे रहिया आहिनि, मां निहायती शुक्रगुज़ार आहियां। ऐं हीअ कासिम हैदर पतू जो लिखे थो, माशाल्लाह ज़बरदस्त काम आज़म भाई, लख कुर्ब कासिम हैदर पतू जो साहब। ऐं हीअ आज़म साईं जो फार्म हाउस बि आहे, हिन जी ऑफिस बि साम्हूं आहे ऐं हीअ हिते राति खां वठी फस्ट एड बि ॾिनो अथनि ऐं गाॾी जी संभाल बि। हींअर वरी गाॾियूं बि अची वियूं आहिनि गाॾी खे रोड खां हटाइण जे लाइ। सो तमामु ज़बरदस्त कमु, निहायती शुक्रगुज़ार आहियूं। इंसानियत जी ख़िदमत करणु आज़म ख़ान जो फ़र्ज़ु आहे जंहिं हिन इंसानियत जी ख़िदमत कई आहे। लख कुर्ब।